सखरन में गुलाम रसूल कीरियो की रिपोर्ट मुताबिक मारूफ बिल्डर गुलाब ज़रदारी सखरन प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ाहत कंदे चयो आहे त 2 ॾींहं अॻु एडवोकेट शबीर अहमद सोलंकी प्रेस कॉन्फ्रेंस करे जेके मूं ते इल्ज़ाम हया आहिनि उन्हनि में का बि सदाकत न आहे। हक़ीक़त हीअ आहे त न्याज़ हुसैन गार्डन सिटी सखरन में मूं 2018 में शबीर अहमद सोलंकी खे 35,000 फुट ज़मीन ॾिनी हुई जंहिंजी रक़म 1 करोड़ 16 लख थिए थी, जंहिंमां हुन 1 करोड़ 1 लख अदा कया आहिनि। बाक़ी 15 लख रहियल आहिनि जहिड़े त मूंखे रजिस्ट्री ऐं दाख़िला 39,000 फुट जी करे ॾिनी आहे। शबीर अहमद सोलंकी 35,000 जी अदायगी कई आहे जहिड़े त 4,000 फुट जी रक़म अञा रहियल आहे। रक़म घुरण ते हुन कोर्ट में केस दाख़िल कयो आहे ऐं हिन वधीक चयो त ॼाणायल इख़्तिलाफ़ ते ज़रदारी हाउस नवाबशाह ते हुफ़दार ज़रदारी वटि फ़ैसिलो थी चुको आहे, जंहिंजा एडवोकेट करीम बख्श रिंद, एडवोकेट अल्लाह ॾिनो रिंद ऐं रीजनल मुहतसिब ख़ान मोहम्मद ज़रदारी शाहिद आहिनि। पर शबीर अहमद सोलंकी फ़ैसिले ते न बीठो, इहो चई उथी वियो त फ़ैसिलो अदालत कंदी। हुन इहो बि चयो त हींअर बि जेकॾहिं को चङो मुड़ुसु फ़ैसिलो कंदो त आउं फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियां या वरी अदालत जी फ़तवा जो इंतज़ारु करे। बाक़ी हिन प्रेस कॉन्फ्रेंस करे असां ते इल्ज़ाम हणी असांजी इज़त खे मजरू कयो आहे, उन जो बि वहिंवार मिलणु घुरिजे।